एक ऑफिसर पटेवाले खे चयो, जेकॾहिं मां तोखे 10 करोड़ रुपया ॾियां त तूं वठंदे? पटेवाले ख़ुशि थींदे चयो, छो न, बाक़ी अलाह खां मां ॿियो छा घुरंदुसि? ऑफिसर तजसुस वारे लहजे में चयो, अगरि 10 करोड़ ॾियण जे लाइ हिकु शर्त रखां त पूरो कंदे? पटेवाले घूर कंदे ऑफिसर खे ॾिसंदे चयो, अहिड़ो कहिड़ो शर्त हूंदो जेको हिन दौर में 10 करोड़नि जे एवज़ पूरो न कंदुसि? बिल्कुलु पूरो कंदुसि। ऑफिसर चयो, ठीकु आहे, मां हिन ई वक़्तु तोखे 10 करोड़ रुपया ॾियां थो, इन शर्त ते त तूं अॼु राति सुम्हण खां पोइ हमेशह जे लाइ सुभाणे सुबुह खां ॿीहर कॾहिं न उथंदे। पटेवाले चयो, मतिलबु मूंखे मौत अचे? तव्हां कहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो? ईअं कॾहिं बि न थींदो। ऑफिसर चयो, इन जी माना त ही रब जी ॾिनल हयाती हर शइ खां वधीक आहे। ठीकु आहे, हाणे तूं भली वञ, पर इन ॻाल्हि ते ग़ौर ज़रूरु कजांइ त राति जी निंड खां पोइ सुबुह जो उथणु वॾी नेमत आहे। पटेवाले चयो, साईं, अॼु त ॾाढी अजीब ॻाल्हि कई अथव। ऑफिसर चवणु लॻो, इहा मां ॻाल्हि हर कंहिं सां कंदो आहियां त जीअं इहो यादि रहे त ज़िंदगीअ जो हुजणु हर शइ खां अहम आहे, ऐं पोइ मां ऑफिस में को बि नाजाइज़ कमु करण खां बची वेंदो आहियां। पटेवालो हैरान थींदे ॾिसंदे चवे थो, ॻाल्हि त लख जी कई अथव साईं, मां बि अॻिते अव्हां सां माण्हू मिलाइण जे एवज़ ख़र्ची वठण खां अॻु ज़रूरु सोचींदुसि। ईअं चई पटेवालो एतमिनान सां ॿाहिरि हलियो वियो ऐं ऑफिसर सुकून सां टेक ॾेई वेही रहियो।